वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। हथ कढण जे लाइ असां तोखे हिते नाहे घुरायो, पंहिंजे अंजाम में तयार थी। शमीर खान मूंखे इहो त ॿुधाए त मूं कहिड़ो ॾोह कयो आहे। ईअं धोखे सां मूंखे हिते घुराए तव्हां मूंसां सुठो नाहे कयो, ऐं इन में तव्हांजी का मर्दानगी न आहे। मर्दानगी मर्दनि खे ॾेखारबी आहे। तो जहिड़नि लिकी वार करण वारे सां ईअं थियणु घुरिजे। अदा मां घर छॾे वञी रही आहियां। बाबे जो मूंसां रवैयो तो कोन ॾिठो आहे। हाणे हू मुंहिंजो जीअण हराम करे छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे अदा त मूं में हाणे बर्दाश्त कोन्हे। रे दीदी जय ये विंदेस केॾां केॾां त मूं करे हली वेंदसि। शमसी जी ॾियो ख़बर, राब्ते में आहे? न छो, को तुंहिंजो कमु आहे छा? मां त इहो चवणु थो चाहियां त जेकॾहिं हुन में को कमु हुजे त लाज़मी ॿुधाइजे, छो त मां हुनखे ओताक जे पुराणे कमरे में क़ैद करे रखियो आहे। ऐं ॿुधो आहे त चाचा खान बहादुर बि कंहिं दौर में हुनखे उते ई क़ैद करे रखियो। छा शमशद तुंहिंजे क़ैद में आहे? सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।